ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नवाब वली मोहम्मद खान। नवाब वली मोहम्मद यूटिलिटी स्टोर जो इंचार्ज साहब खान ॾाहिरी यूटिलिटी जो सामान दुकानदारनि खे विकिरो करण लॻो। नवाब वली मोहम्मद खान। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त नवाब वली मोहम्मद यूटिलिटी स्टोर जो इंचार्ज साहब खान ॾाहिरी यूटिलिटी जो सामान दुकाननि खे विकिरो करण लॻो। अटो अॻे ॿियो सामान सस्ते अघ ते ॾियण बजाए अटो अॻे ॿियो सामान कटा भरे मोटरसाइकिल ते दुकानदारनि खे पहुचाइण वारो वीडियो AK सिंध न्यूज़ हथ करे वरितो। वधीक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नवाब वली मोहम्मद खां ख़ालिद हुसैन लाखो। जी ख़ालिद हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां वटि नवाब वली मोहम्मद यूटिलिटी स्टोर साफ़ कंदे ई माना पंहिंजी यारी दोस्ती हलाइणु चाहे पियो। जिन दोस्तनि जो लाचार अथसि उन्हनि खे माना परसों माना पाण मोकिले पियो ऐं वरी हिते जेको आवाम बीहे पियो उनखे चए पियो त असां वटि अटो आहे कोन। वरी अधु कलाक खां पोइ ॾिस या त के काटून भरे पियो मोकिले या त के ॾिस वरी माना कटा भरे पाण पहुचाए पियो। जी ख़ालिद हुसैन लाखो, अवां जूं वॾियूं महिरबानियूं। तव्हां असांखे तफ़सील सां आगाह कयो आहे।